बलोचिस्तान अवामी पार्टी जो सेनेटर अनवारुल हक काकड़ मुल्क जो 8हों निगरान वजीर आजम मुकर्रर। वजीर आजम शहबाज शरीफ अपोजिशन लीडर विच में मुलाकात बाद सेनेटर अनवारुल हक काकड़ जे नाले जो ऐलान कयो वियो। वजीर आजम शहबाज शरीफ ऐं अपोजिशन लीडर राजा रियाज़ पारां गडियल तुर उमाणियल समरी ते सदर बि सही करे छॾी। अनवारुल हक काकड़ खे निगरान वजीर आजम जो प्रोटोकॉल बि मिली वियो। ऐवान सदर में हलफ बर्दारी जूं बि तैयारियूं। अनवारुल हक काकड़ 2018 में BAP जे टिकट ते सेनेटर चूंडियो हो। अनवारुल हक काकड़ पंहिंजी पहिरें बयान में चयो आहे त अल्लाह ताला जो थोराइतो आहे जंहिं निगरान वज़ीर आज़म तौर ख़िदमत जो मौक़ो ॾिनो। इंशाअल्लाह हू अवाम ऐं मुल्क जी ख़िदमत कंदो। आम चूंडूं फेब्रुअरी में थींदियूं। अॻूणे अपोजिशन लीडर राजा रियाज़ चूंडुनि में देर थियण जो इशारो ॾेई छॾियो। राजा रियाज़ जो चवणु आहे त 2 ॾींहं अॻु मुलाक़ात दौरान ई अनवारुल हक काकड़ जो नालो वज़ीर आज़म खे ॾेई छॾियो हो, पर उहो तय थियो हो त ऐलान थियण ताईं उहो नालो राज़ में रहंदो। शाह महमूद कुरैशी डील तहत PTI जा मामला हलाए रहियो आहे। ॼाण न हुई त निगरान वज़ीर आज़म लाइ अनवारुल हक काकड़ जो नालो ईंदो। निगरान वज़ीर आज़म जो नालो जितां बि आयो आहे असांखे बहितरी जी उमेद रखणु घुर्जे। बहितर हुजे हां त निगरान वज़ीर आज़म कंहिं ॿिए खे चूंडियो वञे हां। पीपल्स पार्टी अॻवान कुर्सी छा चयो आहे त अनवारुल हक काकड़ शफ़ाफ़ चूंडूं कराइण में कामयाब थियो त खेसि यादि रखियो वेंदो। निगरान वज़ीर आज़म लाइ पीपल्स पार्टी सलीम अब्बास, जलील अब्बास, मोहम्मद मालिक ऐं अफज़ल खान जा नाला ॾिना हुआ। निगरान हुकूमत जा अख़्तियार वधाइण वारे बिल बाद ई चूंडुनि में देर जा ख़दशा हुआ। सिंध हुकूमत ख़त्म थींदे ई निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी ते मुशावरत जो अमल तेज़ थी वियो। वॾे वज़ीर मुराद अली शाह सां सिंध असेंबली में अपोजिशन लीडर रेहनान सार जी मुलाक़ात। ॿिन्ही अॻवाननि हिक ॿिए खे निगरान वॾे वज़ीर लाइ नाला ॾेई छॾिया। क़यादत सां मुशावरत बाद सुभाणे ॿीहर मुलाक़ात करण ते इत्तेफ़ाक़। ऑपोजिशन ने 3 नाम दिए, मीडिया में दिए, मुझे नहीं दिए। ठीक है, आज मेरी मीटिंग बहुत बड़ी खुशगवार माहौल में मीटिंग हुई। राना अंसार ऑनरेबल लीडर ऑफ द ऑपोजिशन आई थी और उनको मैंने यही कहा था कि 2013 और 2018 में हमने बड़ी खुश असलूबी से, मेरी तो इंटरेस्ट में है ना कि 3+3+2 चलता रहे मामला, एंड में तो जो होना होगा वो होगा ना। लेकिन मैं चाहता हूँ कि ये इस सूबे की तरफ से जाए कि हम साथ बैठ के और ये खुश असलूबी से तय कर ले। 3 नाम उन्होंने मुझे नहीं, कोई नाम नहीं दिया। कोई भी नाम 1 या 2 या 3 या 4 या 5 या 8 नहीं है। कल हमारी दोबारा मुलाकात है आफ्टरनून में इंशाल्लाह। हो सकता है उस वक्त कुछ नाम डिस्कस हों, ठीक है, वो मुत्तफिका नाम हम लाने में कामयाब हो जाएं। उम्मीद आहे त सिंध में निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी वारो मामलो इत्तेफ़ाक़ राय सां हल थी वेंदो। अपोजिशन लीडर सां मुलाक़ात खुशगवार मूड में थी आहे। सुभाणे बि कुझु नालनि ते गौर थींदो। वॾे वज़ीर मुराद अली शाह चयो आहे त इलेक्शन कमीशन वटि चूंडुनि लाइ 90 ॾींहं आहिनि। मुक़रर वक़्त अंदरि चूंडूं थियणु घुर्जनि। पीपल्स पार्टी ईंदड़ इलेक्शन में कराची समेत समूरी सिंध में सभ खां वॾी पार्टी तौर साम्हूं ईंदी। बिलावल भुट्टो ज़रदारी कराची जे सीटुनि ते ई मुल्क जो वज़ीर आज़म बणिजंदो। पीपल्स पार्टी इलेक्शन कमीशन खां नई तकबंदी जो टाइम फ्रेम फौरी तौर जारी करण जो मुतालबो करे छॾियो। PP सिंध जे सदर सेनेटर निसार खोड़ो चयो आहे त चूंडुनि में देर कंहिं बि सूरत में नथा चाहियूं। इलेक्शन कमीशन जी ज़िमेदारी आहे त 90 ॾींहनि अंदरि शफ़ाफ़ चूंडुनि खे यकीनी बणाए। नई आदमशुमारी तहत सीटूं न वधंदियूं त पोइ तकबंदियुनि में देर छो। डिजिटल आदमशुमारी 2 महीननि में थी सघे थी त तकबंदियूं 1-2 महीननि में छो नथियूं थी सघनि। PP खिलाफ़ एतहाद ठहण का नई ॻाल्हि न आहे। नवाज शरीफ जी नाअहली जा 5 साल पूरा थी विया आहिनि। सुप्रीम कोर्ट जो काल्ह वारो फ़ैसिलो नवाज शरीफ जे वतन वापसी खे रोके नथो सघे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ चयो आहे त कॾहिं बि एस्टेब्लिशमेंट सां लाॻापनि जी तरदीद नाहे कई। 30 सालनि खां फ़ौज जी अखियुनि जो तारो आहियां। असांजो वोट खे इज़त ॾियो वारो नारो बि अॼु मौजूदु आहे।
पंहिंजो वोट बैंक मुतासिर कयो, पर 16 महीननि जी हुकूमत में मुल्क खे डिफॉल्ट थियण खां बचायो। मुल्क में टैक्स सुधारनि जी ज़रूरत आहे, समूरनि तबक़नि खे टैक्स ॾियणो पवंदो।